और तव्हां सभिनी दोस्तनि खे जेको गॾु करण जो बुनियादी मक़सदु हुयो उहो आहे त सुभाणे असांजे इंटर जा पेपर शुरू था थियनि 12 जमात जा। हाणे पार्ट 1 जेको असांजो गुज़रियो हो ऐं पार्ट 2 जेको गुज़रियो यूनिवर्सिटी में उन में हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन इहा आई त मां हिन में जेको आहे सो सिलेक्शन वारी कुर्सी में हथी ॻोल्हंदो पिया। ज़ाहिर आहे मूं ते कम जो हींअर लोड आहे। हिकिड़ी जेको महसूसु कई त केतिरी जी लेटर हुआ उन इंट्रस्ट लेक ऑफ इंट्रस्ट हुयो। क्लास में कुझु ॿार मूंखे आहिनि उन शइ खे जेको आहे स्वीपर मूंखे इंडिकेट कयो ऐं हिकु भेरे जंहिंखे इंडिकेट कयो उहा शइ तव्हांखे ख़बर न पए। जेका कापी हले थी उहा असांजी ज़िमेदारी न आहे, बोर्ड जी ज़िमेदारी आहे। बोर्ड जी ज़िमेदारी आहे, तव्हांजी ज़िमेदारी कापी रोकण उन जो कमु। पर कम अज़ कम अंदरि जेको डिसिप्लिन हुअणु चइबो उन आहे त तव्हां एनी जे पर सभु तरंदे रहींदा कचहरी प्रोग्राम हले थो 2-4 कलाक लाॻी थो माण्हू न वेंदो मां सम्झां फितरत आहे माण्हू नेठि बेज़ार थी कम अज़ कम थोरो एतिरो त ख़्यालु ई एहतियात कयो को ॿाहिरि माण्हू अची थो रिकॉर्डिंग करे सघे थो को ॿाहिरि माण्हू कुझु करे सघे थो। पर इन शइ में इंडिविजुअल जो मूं जेको मूं ॾिठो आहे त उनजो इंट्रस्ट न आहे मयार माना हिकिड़ी लाइती थी वञे। ऐं ॿियो अहम ॻाल्हि त अबिगुला या अब्दुला उहे टाइम ते कंदा उनजे करे टाइम ते कापियूं मिलनि कोन थियूं ऐं सभिनी जे मुंहिंजी चयो लेट में लेट 8:30 ताईं पहुचे उन में ईअं 8:30 बजे तव्हां वेंदो 15 मिंट तव्हांजे लाइ काफ़ी हिकिड़ो बि तकलीफ़ थींदी आहे करे तव्हां